नाज़रीन, चूंडको टाउन कमेटी जी नाअहली सबब शहर गंदगी जी वर चढ़ी वियो आहे। ताज़ी बरसात पवण खां पोइ पानी निकाल न थियण सां इंतजामिया जी पत वाखी थी वई। उन हवाले से पेश आहे मंठार सहतो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं चूंडको शहर में। चूंडको शहर जी टाउन कमेटी जेका चूंडको आहे वो गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। पर ताज़ी जेका बरसात पई आहे उन खां पोइ जेको सूरत हाल आहे त शहरनि जे विच में जेको शहर जी भिटियूं आहिनि उन में पाणी बीहजी वियो आहे ऐं बदबू शहर में पखिड़िजी आहे। पर इंतज़ामिया जेका आहे उहा लापरवाही जो मुज़ाहिरो करे रही आहे ऐं जेका अॼु असां शहरी आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। शहर तबाही थी चुकी है। को भी न को न चेयरमैन लड़ो है न को जमादार वनूं तो असां गाड़ी ॾींदा। मेहरबानी कयो असांजे शहर जी मालिकी कयो वञे। जेके अचे थी बजेड़ू आहे सॼी फबाए वञे। मेहरबानी कयो असांजे शहर में इंसाफ़ कयो। करे बारिश जीअं पई आहे तीअं तमामु घणी गंदगी थी वई आहे ऐं हिते गंदगीअ जा ढेर थी विया आहिनि। चाहे जो हिकिड़ी कोरोना लॻी पई आहे, ॿी एॾी गंदगी, इन मां ॿियूं बीमारियूं पैदा थींदियूं। बराए महिरबानी करे असां टाउन कमेटी वारनि खे चऊं था त इहा सफ़ाई कई वञे। साईं, हिकु त इहो कल्ह चूंडके शहर में बरसाति पई आहे कलाक खां ॾेढ, वधीक न पई आहे, कलाक खां ॾेढ। पर तव्हां सॼे शहर जी हालति ॾिसो, हिन महिल मुकमल गंदगीअ जे हेठां अची वियो आहे। उन खां बाद में तव्हां ॾिसंदव न पाणी थो मिले साफ़, न वाटर सप्लाई थो अचे, न ॿियो न टियों। हिन महिल मार्केट में तव्हां सॼे शहर में माण्हू न ॾिसंदव, सिर्फ़ु गंदगी ॾिसंदव। असांजा कारोबार ॾाढा मुतासिर था थियनि। हिकु किरोना, ॿी गर्मी, ॿी बिजली बंदि, ॿी गर्मी, उन खां पोइ गंदगी एॾी आहे जंहिंमें मलेरिया, गैस्ट्रो वग़ैरह इंतिहाई घणियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। असां आला अख़्तरनि खां अपील कंदा तूं त महिरबानी करे हथ ॿधी अपील था कयूं त चूंडके शहर ॾे कुझु ध्यानु ॾिनो वञे। टाउन कमेटी जेका आहे तालुका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जो सिस्टम ही हिते एतिरो ख़राबु आहे, को बि इन जी मालिकी न पियो करे। ऐं ख़ासि करे जेको आहे हितां जा चूंडियल नुमाइंदा या हितां जा जेके तालुके जा चेयरमैन रहिया उन्हनि बि जेको आहे तालुके में का शइ छॾी कोन जो सफ़ाई जे लाइ को ख़र्चो हुजे हिननि वटि जंहिं ते कनि। मज़दूर माण्हू मज़दूरी नथा करे सघूं। ॾिसो था पाण गंदगो लॻो पियो आहे। ही सामान किरंदा असांजा वॾो वयल आहे चूंडके था। वॾी बदबू आहे, सामान ई माण्हू कोन थो खणी सघे, मज़दूरी कोन था करे सघूं। वयल लॻो पिया, ॾिसो था पाण किन था। इहो असां चवण त सफ़ाई थिए। असां इहो ॿारो ई वयल आहे, अॼु त कोन थियो आहे। जीअं हिन नेकाल नालीअ जो आहे ई कोन। जीअं ॾे में मींहुं वसंदो आहे या नाली भरबी आहे तॾहिं इहा ई हालत असांजे दुकान जे अॻियां इहा ई हूंदी आहे। न को ग्राहक लहण लाइ तयारु आहे, न को केरु अचण लाइ तयारु आहे। असां गंदगीअ में वेठा आहियूं सॼो ॾींहुं। हिन खां वधीक कोरोना वायरस कहिड़ी थींदी। तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त टाउन इंतिज़ामिया बिल्कुलु जेका आहे उहा ज़ाहिर न आहे ऐं जेको शहर में आहे गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। पर टाउन कमेटी इंतिज़ामिया लापरवाही जो मुज़ाहिरो करे रही आहे। हुननि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त जल्द में जल्द नोटिस वठी शहर जी सफ़ाई सुथराई करे वञे। कैमरामैन अमजद सहतो सां गॾु मंठार सहतो, मेहरान टीवी, चूंडको।